रहमान रब जी सिफत सफाती नालो आहे। नबी जो उस्ताद अल्लाह, नबी जो उस्ताद अल्लाह ऐं साहबा कराम जो उस्ताद मोहम्मद मुस्तफा आहे। वल्लज़ीन मअहू जेके मुझे नबी सां गॾु अशिद्दाउ अलल कुफ़ार कुफर ते सख़्तन एॾी ती नफ़रत हूंदी कुफर खां जो कंहिं मुशरिक जो लटो लॻंदो हो जान खे उहो चुकरो धोई छॾींदा। एतिरी क़दर नफ़रत हूंदी। अशिद्दाउ अलल कुफ़ार कुफर ते सख़्त रहमाउ बैनहुम पाण में मोहबत आहे, पाण में प्यार आहे, हिक ॿिए खां पहिरे न आहिनि। जीअं पीउ जो पुट सां प्यार हुजे अहिड़ी पाण में मोहबत आहे। सुभान अल्लाह। ॾुख उन्हनि जे अक़ीदे ते आहे जिन साहबा कराम जी तारीफ़ मदीने वारो साईं फरमाए हो। जेका तारीफ़ अॼु बि हले थी क़यामत ते हलंदी रहंदी, उन जे शान में अॻे पोइ ॻाल्हाए पंहिंजी आक़िबत ख़राब कनि। दुआ कयो त ख़ुदा साहबा कराम जी सच्ची मोहबत ॾे। आमीन आमीन चओ। आमीन। सच्ची मोहबत ॾे। छो जेको इन को टहंदो जीअं शैतान भॼंदो आहे। शैतान यफ़िरु मिन ज़िल्ल उमर, शैतान उमर जे पाछे खां विटे थो, पाछे खां भॼे थो पियो। त नबी जे सहाबनि सां जेको बुज़ रखंदो जीअं शैतान भॼंदो उहो बि ईअं भॼंदो। बेशक त असां उन्हनि सां प्यार रखूं जिन जो जिन सां प्यार मदीने वारे साईं कयो। सुभान दोस्त